ख़बर शामिल कयूं पिया रुकन ॿरड़ा खां। अॻोणे ज़िल्عي चेयरमैन रئيس خادم حسين रिंद यूसी عباس آباد जे चेयरमैन जे اميدوار رئيس رضا حسين रिंद वाइस चेयरमैन نديم حسين रिंद پاران रिंद ھائوس ते چونڊ मुहिम जे सिलसिले में यूसी عباس آباد जे سمورن ووٽرن ऐं پارٽي اڳواڻن जे मान में آجياڻو ॾिनो। آجياڻي के रئيस خادم حسين रिंद रئيس रज़ा हुसैन रिंद सबطين शाह نديم रिंद ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त यूसी عباس آباد समेत ज़िले जे अवाम जी ज़िले चेयरमैनीअ दौरान असां वॾी ख़िदमत कई। उन ख़िदमत जे नतीजे में अॼु सवें यूसीअ जे माण्हुनि जो असांजे सॾ ते गॾु थियण सबूत आहे। सां गॾु ज़िले जे बाशऊर अवाम पीपी मुखालफ़नि खे 26 जून ते रद्द करे छॾींदी। खादम रिंद चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई जा ज़िम्मेवार मौजूदा हुकुमरान न पर ज़हनी तवाज़ुन विञाए वेठल इमरान खान आहे। यूसी عباس آباد जो अवाम पीपीअ सां गॾु आहे। उन मौक़े ते रئيس ख़ुदा हुसैन रिंद, डॉक्टर अली रज़ा मीरजत, محمد यूसुफ रिंद, रئيس शकूर बुक्टी, पीर इशफाक कुरैशी, अब्दुल सत्तार बुगियो, अमीर अली रिंद, इब्राहिम कमरानी, रئيس अब्दुल रज़ाक लिगारी, सैयद कायम शाह नज़र रिंद, जुम्मन खान लिगारी, इदरीस बुगियो, आसिम आराइन, शाहनवाज बुगियो, सुल्तान शोरो, मुर्तज़ा रिंद, मोहम्मद हसन आराइन, मसरूर अहसन लिगारी, गुलाम रज़ा रिंद, अली मोहम्मद बबर समेत यूसीअ जे अहम पीपी अॻवाणनि पिणु शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद ॿरड़ो बे न्यूज़ रुकन।